नाज़रीन, नौशर फ़िरोज़ मां वहाँ ताईं ख़बर पहुचायूं पिया। ज़ाहिद हुसैन खोखर जी रिपोर्ट मुताबिक़ हालानी थाणे जी हद अंदर पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुबैना मुक़ाबिलो। हिकु धाड़ेल मारिजी वियो, 2 ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, मसरूक़ा सामान ऐं हथियार बरामद। पुलिस मूजिबि मेहरापुर मां फुर करे फ़रार थींदड़ धाड़ेलनि जी इतला मिलण ते हालानी पुलिस इलाइक़े जी नाकाबंदी कई। थाणे हालानी जे हदनि में फ़रार थींदड़ धाड़ेलनि ऐं पुलिस विच में मुक़ाबिलो थियो, जिते फायरिंग जी ॾे वठि दौरान मेहड़वासी गुलज़ार वल्द वली मोहम्मद रिंद मारिजी वियो, जॾहिं त एतबार वल्द वली मोहम्मद रिंद ऐं इमदाद माछी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कया विया। गिरफ़्तार थियल जवाबदारनि जे कब्ज़े मां गैरक़ानूनी हथियार ऐं मसरूक़ा सामान बरामद कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मारियल ऐं ज़ख़्मी धाड़ेलनि पुर समेत संगीन नौयत जे मुख़्तलिफ़ मुक़दमनि में घुरिबल हुआ। वाक़े खां पोइ एसएसपी नौशर फ़िरोज़ भारी नफ़री सां गॾु जाइ वारदात ते पहुतो ऐं पुलिस जी कामयाब कार्रवाई ते तारीफ़ी सर्टिफ़िकेट ऐं इनाम जो ऐलान पिणु कयो।